तोबा साड़ियों घुराए पाण ऐं भार पवे मूं ते। लक्ष्मी, ओ लक्ष्मी, वञी सट पाए हुन सिंधी पकोड़ाईअ खां चईयाने जी नुक्ती त वठी आ। मुरमुलनि सां चङो मज़ो कंदी। छा आहे दादी, रड़ियूं छो थी करी? दादी, इहो खाधो वरी टी पार्टीअ ते इंदिरा खे वणंदो छा? हुन घुराई आहे जय हिंद कॉलेज वारी पारसियाणी साहेड़ी, सो उन्हीअ लाइ वई आहे पाण केक पेस्ट्री आणण। इहो टी पार्टीअ जो वरी कहिड़ो अची फैशन पियो आहे जो बम्बई जे घुटनि में बि चांहि थी तयार थिए ऐं केक बिस्कुट था घुराइजनि। हैदराबाद में त साहेड़ी सद ईंदी हुई त पकोड़नि पुड़ो घुराए पापड़ खाई मथां थधो गिलास पी छॾिबो हो। वरी इहा इंदिरा कहिड़ी नई साहेड़ी कई आहे? दादी, नालो अथसि शीरी, हिकु पारसी कलेक्टर जी धीअ आहे। ताज़ो अची जय हिंद कॉलेज जॉइन कयो अथसि। असांजूं सिंधी छोकिरियूं कहिड़ियूं आहिनि, हठ में पयूं छिजनि। भला दादे खां ॿियो को धंधो लधो कोन जो अची वॉशिंग कंपनी खोलियई। हाणे 5 लॻा आहिनि, इजा आई की आई। तो हथ मुंहुं धोतो आहे या रुगो नओं फ्राक पाए वेठी आहीं? हथ त ॾिस केॾा मेरा लॻा पिया अथई, मुंहुं त ॾिस केॾो गंदो लॻो पियो अथई। मुंहुं वरी पंहिंजो कीअं ॾिसां, का टेढ़ी आहियां छा? बूथ त ॾिस, नेरनि वारी कोकीअ जो बोर अञा लॻो पियो अथई। न दादी न, अॼु त नेरनि कई कान्हे, इहो त कालो की कोकीअ जो बोर हूंदो। ही कन त ॾिस केॾो मेरो लॻो पियो अथई। त इहो कन खणी शीरीअ खां ॿिए पासे करे वेंदुसि। इंदिरा जी साहेड़ी कान थी अचे, मुर्गो मां अची फाथी आहियां। तॾहिं छोकिरी शौकार महिमान अॻियां घर जी लाइणी लाइ बि छा? पर मूं हिकिड़ो पहिरियों धोतो अथमि, अञा छा कयां? एतबार न अथई त टुवाल आणे ॾेखारी त केॾो मेरो थियो पियो आहे। न न, इहो नर्ग वरी हिते कंहिंखे थो खपे? अई शीरी अची वई छा? इंदिरा पाण पई चकर मारे ऐं मूंखे खणी फाथायो अथसि। ॾिस दरवाज़े ते केरु आहे? ओहो, अचो अचो। कीअं आई भेण? अई दीना आई छा? मुंहिंजो त साह ई सुकाए छॾे। छो भेण, खैर आहे? ओहो ओहो, के साहेड़ी जी महिमानी कई अथई छा? छो तयारियूं थी रहियूं आहिनि? नको, मूं में एॾी बुझंदी किथे आहे जो साहेड़ियूं घुरायां। इन इंदिरा खे कॉलेज में पढ़ी पार्टियुनि जो पटको लॻो आहे। तॾहिं त ही जलेबियुनि जो पुड़ो पूरे वक्त ते आंदो अथमि। मुंहिंजे दादे खे मिठाई जो दुकान, सो अॼु ताज़ियूं जलेबियूं तरे मोकिलियई, मिठियूं जहिड़ी माखी। पर इंदिरा जी साहेड़ीअ खे त तूं एॾी तकलीफ़ छो कई? तकलीफ़? तकलीफ़ वरी कहिड़ी आहे? मुंहिंजे दादे अॼु एतिरियूं त जलेबियूं मोकिलियूं जो असां त अॼु मंझंदि जो मानी बि कान रधी। मुर्गई केतिरियूं बची पयूं, तॾहिं त तो लाइ खणी आयसि। पर असां ॿियो बि घणो ई माल घुरायो आहे। इंदिरा पाण बि वई आहे केक पेस्ट्रियूं वठण। पर ही बि खणी चांहि सां खाइजो, गरमा गरम अथव। असुल चाश पई करे, खाधे मुख बसिजो। चङो, वॾी महिरबानी। लक्ष्मी, दीना खां जलेबियूं वठी रखजांइ। चङो भला, मां वञा थी, घर जो कमकार रहियो पियो अथमि। वे त सही, तकड़ छाजी पई अथई? नको, पर कंहिं शइ शिकल जी घुर्ज पवई त हिजाब न कजांइ। साॻीअ जाइ में रहिया पिया आहियूं, पाड़ेसी थी करे हिक ॿिए जी वक्त सिर मदद करण में को अहम कोन्हे। तौबा, ज़ाल आहे झूठ आहे, असुल गले पइजी वञे। हाणे पुछीसि त इंदिरा जी वॾी घराणी साहेड़ी खाईंदी चांहि सां गॾु इहो जलेबियूं?
मिठियूं जहिड़ी माखी जंहिंमां चाश पई वहे। ऐं इंदिरा अची वई आहे? इहा दीना तुंहिंजे टी पार्टीअ लाइ जलेबियुनि जो पुड़ो ॾेई वई आहे। जलेबियूं थी शीरी खाए, मां संदसि लाइ केक ऐं पेस्ट्री वठी आई आहियां। हीअ मेज छाजे विच में विधी अथव? का डिनर पार्टी आहे छा जो मेज ते वेही खाइबो? टी पार्टी चर्च ते कबी आहे। खाइण जी शयूं प्लेट में विझी मेज ते रखी छॾियो। अचो त मेज रेड़े पासे खां रखूं। इंदिरा, टिपाइनि ते वेही खाइण लाइ को त ॿीहरो खपे जो सर्व करे। असां वटि त को छोकिरो बि कान आहे। पाणी त खाधो कोन मेज़ तां उॾामी अची टिपाइनि ते पवंदो। त तूं ई खणी ॿीहरो थी, टोपीअ में खणी वार लिका छॾजां ऐं वॻो चेंज करे छॾजांइ। भेण डाई थी न, लॾे रख। न न, तव्हीं वेही माल खाओ ऐं मां वेठी सिकां। का हितां हुतां आई आहियां छा? अड़ी रंधिणे मां चांहि खण वञी त टोलनि जा फक भरजांइ। पछाड़ीअ में घणो ई माल बचंदो, उन मां खूब जावा कजांइ। हाँ, त मां वञी थी अंदर कपड़ा बदलायां, पर जेको बचो सो सभु मुंहिंजो। मतां इन्हीअ मां बि हिस्सो छिकनमि। हा हा, सभु तुंहिंजो। हा, जॾहिं बचियो। कोप खे साॻे सेट जा अथई की न जुदा जुदा रंगनि जा अथई? इहा त मुंहिंजी ॾाढी घटिताई थींदी। त तव्हांजे लाइ भई नवां सेट घुरायां छा? अहिड़ियूं पाड़ खां मथे साड़ियूं रखो छो जो घटिताई पयूं सम्झो? ठहियो भला, इहो ई ठहियो, पर खीर ऐं खंड जा कोई जुदा जॻह आहिनि की चांहि समूरी चांहि दान में तयार थी ईंदी? हा, के झूना पिया हुआ जे कढी रखी आई आहियां। तो भा छोकिरीअ टी पार्टी कान कई आहे, घर में मांधाणी विझी ॾिनी अथसि। एॾो पाण खां मथे उॾामो छो? दादी अञा 5-8 ॾींहं मस्त कॉलेज जॉइन कयो अथसि। सो पहिरें ॾींहं खां वठी मूंसां रस्तो रखियईं ऐं मूंखे बि ॾाढी वणी वई। पर सच ॿुधायां, पाण जो ॿुधायां त कलेक्टर जी धीअ आहियां। सो मूंखां बि निकिरी वियो दादो बि हीरनि जो वापारी आहे। पंहिंजी जायूं जॻहूं अथऊं। हाणे शल ख़बर न पइजी वञेसि त दादे खे वॉशिंग कंपनी आहे। मसवाड़ी जाइ में रहिया पिया आहियूं। भॻवान करे हीअ भेरो पत रहिजी अचे त। इच्छा अची वई। इहा दीना त कान वरी मथे अची ॿियो संकट विझंदी। लॻे थो शीरी अची वई। ओ शीरी अच। अच शीरी, न दादी रुक्मणी खां इंट्रोड्यूस करायईं। दादी, हीअ अथई मुंहिंजी साहेड़ी शीरी। अलाए शीरी, अच त कोच ते। थैंक यू इंदिरा, तो अजय खणी पार्टीअ जी तकलीफ़ कई। तकलीफ़ कहिड़ी? नौकर हिरिया पिया आहिनि। हेॾी महिल त ॿिया विया हूंदा घर मानी खाइण। दादी, नंढे छोकिरे खे तरसायो अथई न? हा, कोठियांसि त तव्हांखे चांहि आणे ॾे। छोकिरा। जी हुजूर। छोकिरा, पेस्ट्रियूं खणी अच। ये पेस्ट्री बि छा तोड़े आयो आहीं? ट्रे में बि कोन खणी आयो आहीं। ट्रे? इहा वरी छा थींदी आहे? छोकिरा, तूं बि को ॼट आहीं? दादी, ट्रे बि का घर में कोन बची आहे छा? पर ट्रे त असां वटि। ओ, ट्रे अॼु सुबुह जो मुंहिंजे नौकर भञी छॾी। ट्रे में केॾी न सहूलियत आहे, केतिरी शयूं घटियूं खणी अची सघजनि। असांजा नौकर ट्रे खां सवाइ मुंझी पवनि, पर ठहियो, हाणे हलंदो। हाणे वञी चांहि चङी तरह ठाहे खणी आ। ट्रे त भॼी पई, हाणे हथनि में इहा सफ़ाई असां खणी अचिजांइ। शीरी, खां लॻ न कर। पकोड़ा मुरमुला अलाए तोखे वणंदा की न, पर मूं त अंग्रेजी तोरे देसी माल घुरायो आहे। दादी, करी छा थी?
ओहो, तोखे बि बुख लगी हूंदी। अॼु चांहि खे देर थी वई आहे। हीअ कहिड़ी फज़ीलत आहे? छोकरा, तू भी को बेवकूफ आई। अॼु दिमाग़ एॾा हवा खाए रहियो अथई। दादी को जुदा जुदा कोन कढी ॾिना अथई छा? मुआ ताकीअ ते किन रखिया अथई। वञी चांहि खीर खंड जुदा जुदा खणी आ। इहा ठहियल चांहि फिटी करे कोप मोटाए खणी अच ऐं चमचा बि मंझंदि विझी अच। हाज़िर माई हाज़िर। रोज़ के जुदा जुदा जगहनि में चांहि पीअंदा आहियो। दादी, खाली तू ही खाईंदी छा? शीरी खे बि खाराए। इहे तव्हां छोकिरियुनि जा नाज़ नखरा मूंखे अचनि ई कान। सभु कुझु अॻियां रखियो आहे, हर को पाण ई खणी खाए। को ॿार आयो छा जो गिटियूं करे खारायांव? दादी, इहे नए ज़माने जा मैनर्स आहिनि। शीरी, अंदर में खिलजाए न। नौकर अहिड़ा जान खोड़ थी पिया आहिनि जो कार पछाड़ीअ वारो पेट भनी छॾियो। तॾहिं रहिया सया जॻह पिया हुआ त खणी कढियासीं। चांहि जा चमचा बि गुम करे छॾिया अथनि। मां त वञी रंधिणे में के हप्पा हणा। दादे जो हिकिड़ो नंग भॼी पवे त हिकदमि नओं सेट वठी अचे। साॻी सीट मां नंढड़नि चमचनि सां चांहि पीवी आहे त मज़ो ई ॿियो ईंदो आहे। पर ठहियो फिकर कोन्हे। भला कोप ठाहे ॾी? थैंक यू। मूंखे 4 बजे चांहि न मिले त वात पियो बित बित करे। बस बस, मूंखे खंड घणी वणे ई कान। खीर जो बि थोड़ो ई विझजांइ, न त चांहि जी खुशबू ई मारिजी वञे। छोकिरी, खीर जो नालो थी करीं छा? खीर सरसरो विझो त खीर में ताक़त बि थिए। इन तव्हांखे खपे चांहि जो नशो। चांहि जी एतिरी इल्लत थियूं विझो त सरकार चांहि ते बि न बंदिश विझी छॾे। दादी, तोखे कहिड़ी ख़बर? तूं पाण लाइ अधो अधु खीर विझी पी। हा भाई, मूंखे त अहिड़ी ई चांहि वणंदी आहे। दादी, करी छा थी? ही कहिड़ो चांहि पीअण जो जंगली नमूनो आहे? शीरी चवंदी छा? तव्हां कुझु बि चओ, मां पंहिंजो वात साड़ींदसि छा? हेड़ी बाहि जहिड़ी चांहि ठारड़ खां सवाइ कीअं पीबी? मां कीअं वेठी पियां? चप कंदे सां चुहाए ज़रो ज़रो करे पी ॾिसो त कहिड़ो मज़ो थो अचे। चांहि बाहि जहिड़ी गरम न हुजे ऐं कोप गच वक़्तु न हले, इन खां सुठो थधो पाणी छो न पीजे? छोकिरियूं, तव्हांजी मत ई और आहे। हिकिड़ो चांहि जो कोप पीअणो आहे तंहिं लाइ केतिरो खणी आडंबर कयो अथव, केॾा खणी कादा कढिया अथव। वञी खूह पवे तव्हांजी चांहि। मां त वञा थी हली अंदरि। वे दादी वे। इंद्रा, ॾाढा घणा टोल घुराया अथई। ही वरी कहिड़ो पूरो पियो आहे जंहिंजा खोलियो ई कीन अथई। इहो त परां चुक मां अची वियो आहे, तुंहिंजे खाइण लाइक़ु कोन्हे। पर ॾिसां त सही आहे छा? जलेबियूं? ही घुरायो छा अथई? मिठ मिठ गिग पई गड़े। पर मूं तोखे खारायो ई कोन, इन्हीअ करे त पासीरी करे रखियमि। अहिड़ी गंदी शइ घर में आणण ई घटिताई आहे। हिते आंधियूं कंहिं? कंहिं नौकर आंधियूं हुयूं, भला हाणे। भेण रुकमणी, दादे मथां वरी लड्डू मोकिलिया आहिनि, तॾहिं तो लाइ 2-4 खणी आयसि। हू जलेबियूं खाधव? इंदिरा, तुंहिंजी साहेड़ीअ खे त ज़रूरु वणियो हूंदियूं। अरे तूं
चङी भली तूं हिते कीअं आई आहे? दीना तूं शीरीअ खे सुञाणी छा? ॾिस त पुछे छा थी? चए सॻी भाइटीअ खे सुञाणी छा? अरे हीअ त हुन बाणनि जी धीअ आहे जंहिंजे दुकान जूं जलेबियूं ऐं लड्डू आंदा थी माव। हाँ न न शीरी मुंहिंजी नई साहेड़ी कलेक्टर जी धीअ। इंदिरा मूंखे माफ़ कजांइ, मूं तोसां यट हयो। अलाए जे कहिड़ी वॾो अची मथे में वेठी जो तोसां कूड़ ॻाल्हायो। मां बराबरि आंटी दीना जी बाइटी आहियां। डैडीअ जो मिठाईअ जो दुकान। ऐं छोकिरियूं कहिड़ियूं आहिनि जहिड़ियूं दिल्लीअ जूं ठगड़ियूं। आंटी रुकमानी तो बि माफ़ कजांइ, मूं भुल कई। पर आंटी दीना असीं पूरा सारा तूं हिननि वॾनि माण्हुनि खे कीअं सुञाणी? पाड़े में मसवाड़ ते रहिया पिया आहियूं सो सुञाणंदासीं कीअं न? मसवाड़ ते? पर इंदिरा चयो असां जायुनि जॻहियुनि मोटरुनि गाॾियुनि वारा वापारी पंहिंजे बंगले में रहंदा। शीरी तूं बि मूंखे माफ़ कजांइ, तुंहिंजे पुठियां मूंखे बि मथे में वाह अची वेठो जो मूं बि तोसां खणी यट हयो। सिंध में बराबरि दादा वापार कंदो हो, पर बम्बईअ में अची वॉशिंग कंपनी मार तॾहिं ॿिन्ही हिक ॿिए खे बुलगारी बोता बधा। पर सबक बि चङो सिखियो आहियूं त पाण खां मथे कॾहिं न उॾामजे। ईअं सम्झणु खपे त हर को ईमानदार धंधो आबरूदार आहे। सच शीरी, पर सुध अथई त जंहिं भेरे असांखे चांहि आणे प्यारी सो केरु आहे ॿुधाए? छोकरा हीअ मुंहिंजी नंढड़ी भेण लक्ष्मी आहे। लक्ष्मी आया कि लक्ष्मण? मूंखे बि त कुझु खाइण ॾियो, अञा वेठियूं हिते बक कयो। वञो त मां बि बचत मां केजावा कयां। भई मूंखे त अञा बुख आहे। पेस्ट्री त मैंने स्विचाला करे न खाधम। हाणे पूरी वॾई फिटी करे अचो त पेट भरे डेडीअ वारी जलेबियूं ऐं लड्डू खाऊं। आंटी दीना तव्हां बि खाओ। रुकमणी दादी, लक्ष्मी, इंदिरा खाओ खाओ खाओ।